चवंदा आहिनि कहिड़ी बि ससु कॾहिं मां न थी सघंदी आहे। हूअं त हू बि हिकिड़ी मां ई आहे, पर पंहिंजी नुंहुं लाइ कॾहिं बि मां नथी थी सघे। सस खे कॾहिं बि मां न सम्झो ऐं न को उमेदु रखो, छो त जॾहिं कॾहिं तव्हां किरंदा त मां डुकू पाए तव्हांखे उथारण अची वेंदी, पर ससु उथारण कान ईंदी पर तव्हांखे उथणु सेखारींदी। जॾहिं परिवार मथां को मुसीबत अचे थी, मां ख़ुदि अॻियां ढाल थी करे बीह रहंदी ऐं तव्हांखे पुठियां रखंदी, पर ससु तव्हांखे अॻियां रखी ढाल ठही करे विढ़णु सेखारींदी ऐं हुन मुसीबत जो सामनो कीअं करिणो आहे हू सेखारींदी। तव्हां जॾहिं देरि ताईं सुम्हंदा त मां कॾहिं बि कुझु कान चवंदी, पर ससु हमेशह तव्हांखे टाइम ते उथणु ऐं पंहिंजी ज़िमेदारियूं संभालणु सेखारींदी। तव्हां भले सॼो सॼो ॾींहुं फ़ोन ते वेठा हुजो, मां कॾहिं बि कुझु कान चवंदी, पर ससु तव्हांखे ज़रूरु चवंदी ऐं तव्हांखे हिकिड़ो ज़िमेदार इंसान ठाहींदी। सभिनीनि खां मुश्किल कमु आहे हिकिड़े परिवार खे संभालणु, ऐं हू सेखारण लाइ सस खां सुठी गुरु केरु नथो थी सघे, जेकी भले पाण बुरी थी वेंदी पर पंहिंजी नुंहुं लाइ हमेशह सुठो ई सोचंदी। जंहिं पंहिंजी उमिरि जा एतिरा साल हुन परिवार खे संभालण में लॻाए छॾिया, हू चाहींदी कि जॾहिं तव्हां हुन परिवार खे संभालियो त तव्हां हुन लाइक़ु थी वञो। हर ससु अलॻि थींदी आहे, हर कंहिंजो तरीक़ो अलॻि थींदो आहे, पर इरादो ऐं नियत कॾहिं बि बुरी कान थींदी आहे। हू बसि पंहिंजे परिवार में समर्पित हूंदी आहे। हू त सस खे बुरो ॾेखारे टीवी सीरियल वारनि एतिरी नफ़रत भरे छॾी आहे। ससु ऐं नुंहुं जो रिश्तो त पतंग ऐं डोर जहिड़ो आहे। हू तव्हांखे हमेशह उॾामण ॾींदी, भले पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी दिशा में उॾामण न ॾे, ज़रूरत पवण ते ढील बि ॾींदी, ज़रूरत पवण ते छिकंदी बि, पर कॾहिं बि तव्हांखे पट में किरणु कान ॾींदी। त हमेशह पंहिंजी डोर सां ॿधल रहो। असां सिंधियुनि में त चवणी बि आहे कि ससु काठ जी बि सुठी, त हमेशह पंहिंजे वॾनि जो आदर कयो, सम्मान कयो। ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।